अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पापनगर ड्रामे में शाहरियार बालाजी खान हाणे शाहनवाज मथा हमलो करे शाहनवाज के मारे छॾींदो। शाह सिकंदर खान हाणे मंठार के हथ करे वठंदो। शाह शेरदिल हाणे रस बालाजी खान मथा हमलो करे उनखे मारे छॾींदो। दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ई अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारा दोस्तों। वीडियो खे आखिर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजे यूट्यूब चैनल आहे मेरे जाम लिखियल आहे सब्सक्राइब कंदा तो सब्सक्राइब करण सां को वञे न करंदो काफ़ी असन जो सलाह देती ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटा मिलंदा। दोस्तों मुंहिंजे टाइम वेस्ट करण करे हलो था पंहिंजी कहानी ई अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो रस बालाजी खान जेको आहे मुंशी खे साफ़ साफ़ चई छॾियो तोखां जल्दी दरो थी सघे तूं मुंशी तूं माण्हू वठी जेको आहे मंठार जे पोयां भॼी पओ। अगरि जेकॾहिं मंठार नथो मिले त जेसीं ताईं तव्हांखे घर वापसि न आहे अचिणो। अगरि जेकॾहिं मंठार जी जाइ ते शेरदिल मिले या मिठल खान मिले या वारिल खान मिले या सिकंदर खान मिले या शाहनवाज मिले मतिलबु त तव्हां इन सभिनी खे घुमाए अचो। कहिड़ो बि मिले त पोइ तव्हां उन्हनि खे लेटाए छॾियो छो जो रस बालाजी खान हींअर होश में न आहे। जेको बि साम्हूं आयो त पोइ उनखे घुमाए रखिजो। मुंशी चवंदो त हा रस बालाजी खान तुंहिंजी ॻाल्हि सही आहे। अगरि जेकॾहिं असांजे अॻियां केर बि आयो त पोइ उनखे घुमाए उनखे लेटाए पोइ तोखे अची ख़ुशख़बरी ॿुधाईंदासीं। हुन में पहिरियों दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त सिकंदर खान जेको आहे वारिल खान खे साफ़ साफ़ चई छॾियो जेसीं ताईं मां राणी ऐं मंठार खे हथ नथो कयां जेसीं ताईं मां सुख जो साह न खणंदुसि। हर हाल में इन राणी खे ॻोरे राणी खे पंहिंजो कार बणाईंदुसि छो जो राणी मुंहिंजी बि इज़त आहे ऐं मुंहिंजी पहिरियां मंग हुई। बहरहाल मां हर हाल में पंहिंजी मंग वापसि कंदुसि। रस बालाजी खान खां इहो अफ़सोस ज़रूरु वठंदुसि। वारिल खान चवंदो त सिकंदर खान तूं इहो हाणे आसरो लाहे छॾियां त रस बालाजी खान पंहिंजी धीउ जी संग तोखे ॾींदो। हू मारंदे मारे छॾींदो। बहरहाल पंहिंजी धीउ जी संग तोखे कॾहिं बि ॾींदो इहो तोसां मुंहिंजो वाइदो आहे। सिकंदर खान चवंदो त वारिल खान अगरि जेकॾहिं हुन मूंखे न ॾींदो पंहिंजी धीउ जो संग त पोइ उनखे मारे राणी सां ज़बरदस्ती शादी कंदुसि। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त शेरदिल जेको आहे शाहनवाज खे साफ़ साफ़ चई छॾियो त मां हाणे वधीक बर्दाश्त नथो करे सघांसि। मां पहिरियां जेको आहे राणी खे ॻोरे मंठार जा चंबे मां आज़ादु कराईंदुसि छो जो राणी हिकु सिंध जी न्याणी आहे। मां हर हाल में उन न्याणी खे आज़ादु कंदुसि। उन खां बाद रस बालाजी खान मथां हमलो करे उनखे मारे ऐं पंहिंजा सभु हिसाब किताब पूरा कंदुसि। शाहनवाज चवंदो त हा शेरदिल मां इहो ई चाहियां थो त पहिरियां जेको आहे राणी खे आज़ादु कयूं उन खां बाद जेको आहे बालाजी खान मथां हमलो करे ऐं उनखे मारे पोइ उन जा सभु हिसाब किताब पूरा कयूं। दोस्तों उम्मीद आहे कहाणी इन खे पसंदि असांखे ॾींदा इजाज़त वरी तव्हां सां मिलंदासीं कि नई वीडियो में जेसीं ताईं मुंहिंजो ख़्यालु रखंदा। खुदा हाफ़िज़।